अस्सलाम वालेकुम। धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आहियां इमरान अली। ख़बर शामिल कयूं था ठरी मिरवा खां बाअसर पुलिस एहलकार जे ज़ुल्म ऐं ज़मीन ते मुबैना कब्ज़ो करण ख़िलाफ़ ॻोठाणे जो प्रेस क्लब ठरी मिरवा ॾो एहतजाज कंदे उस्ताद लियाकत चनो इल्ज़ाम हणंदे चयो त बाअसर पुलिस एहलकार लियाकत दस्ती मुंहिंजी ज़मीन ते मुबैना तौरु गैर क़ानूनी कब्ज़ो कयो आहे, जॾहिं त जहिड़े फ़साद लाइ पिणु तयारु आहे, जॾहिं त कोर्ट तरफ़ां उहा ज़मीन मूंखे मिलियल आहे। बाअसर पुलिस एहलकार अचण वञण जा रस्ता बि बंदि करे छॾिया आहिनि। बाअसर पुलिस मुलाज़िम हुजण करे ठरी मिरवा पुलिस को बि एक्शन वठण लाइ तयारु कोन आहे। हुन SSP खैरपुर ऐं DIG सकर खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। असां अबे ॾाॾे परॾाड़नि वटि इन जाइ ते क़दीमी आबाद आहियूं। असांखे टेराण जो को बि हक़ नथो अदा करण ॾे लियाकत जमादार आहे जेको ॾाढो मुड़ुसु आहे। असांजे ज़मीनुनि ते घरनि ते रस्तनि ते उन जा कब्ज़ा आहिनि। जेकॾहिं को बचो ॿार असां अचूं वञूं था त लछूं कुआड़ियूं पर रस्ते ते झले बीठा आहिनि, उन असांखे अचण खां पाबंद था कनि। तावो अॼु खां 8 ॾींहं अॻु में हिकिड़े गुलाम रसूल जे घर ते कब्ज़ो कराई, जंहिंजो फ़ैसिलो रईस इक़बाल दस्ती वटि रखियो वियो। जेको फ़ैसिलो थियो उहा माप करण जे लाइ बि अॼु 15 ॾींहं थिया न पियो थिए। उन माप करण जे बजाए उन फ़ैसिले खे निपाइण जे बजाए अॼु राति 11 बजे मुंहिंजी ज़मीन जेका कोर्ट डिग्री कई आहे, उन डिग्री थियल ज़मीन मूंखे अदा कई वई। चननि खां मिली आहे, चने खे मिली आहे। उन ते लियाकत दस्ती पुटनि भाइरनि समेत ॿिटनि पंहिंजे मददगारनि समेत कब्ज़ो करे पाणी छॾे खून जा दड़का ॾिनऊं, असांखे भॼाए कढियो। त असां ग़रीब माण्हू असांखे पनाह ॾींदमि। मां इहा अपील थो कयां वज़ीर आला सिंध खे ऐं DIG सखर खे, SP खैरपुर खे त ही ऑफिसर माण्हू आहे, पुलिस जो जमादार आहे। हिन असांजो वेहण वेह करे छॾियो आहे, अचणु घुमणु फिरणु असांखे नथो ॾे। हिन जो ॻोठ जो चङो मुड़ुसु आहे, हिन सां 200-250 माण्हू गॾनि असांखे हुन खून करण जूं मारण जूं धमकियूं आहिनि। घरनि ते बि कब्ज़ा आहिनि त ज़मीन ते बि कब्ज़ा आहिनि। वधीक वस वारनि खे अपील था करियूं त असांजी जाइज़ मदद कई वञे।